अॼु जे आलमी ॾींहं ते अल ख़िदमत फाउंडेशन तरफ़ां आगाही वाक जो इनकाद कयो वियो। वाक अल ख़िदमत अस्पताल मां निकिती जेका मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे प्रेस क्लब पहुती। रैली में डॉक्टर अल ख़िदमत फाउंडेशन के वर्करनि वॾे अंग में शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे सदर खुर्शीद खोखर, हाजी शफी मोहम्मद मुगल, दीदार बहरानी, यूनुस काइम खानी, राव जावेद, यासीन कैखे, डॉक्टर रायधन मल, डॉक्टर हरजी राम, साबिक सदर प्रेस क्लब तौफीक अहमद काइम खानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त फालिज हिकु मुज़ी मर्ज़ आहे जंहिं बाबति माण्हू खे ॼाण ॾियणु ज़रूरी आहे। असांजी सेहत जा मसला उन जी रोज़ानी ज़िंदगी सां जुड़ियल आहिनि। जेकॾहिं असां बुनियादी असूलनि ते अमल कंदे रोज़ानी वर्जिश करियूं ऐं खाधे पीते जी शयुनि में एहतियात करियूं त असां केतिरनि ई बीमारियुनि खां महफ़ूज़ रही सघूं था। जेकॾहिं असां पंहिंजो नमाज़ जो पंहिंजे पाण खे पाबंद बणायूं त बि असां फालिज जे मुज़ी मर्ज़ खां महफ़ूज़ रही सघूं था।